गया था पर तू भी यादन के मन पलीदो कर, तू भी यादन के मन पलीदो कर। शहदादकोट में सिंधी अदबी संगत पारां शहदादकोट समेत सिंध के वॾे नाले वारे शाइर सीनियर सहाफ़ी अदीब उस्ताद ज़मीर ख़ान जी यादि में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो आहे। हिन वक़्तु ताज़ियती मेड़ाके में शरीक जेके माण्हू आहिनि उन्हनि सां ज़मीर जी ज़िंदगी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू ज़मीर खे कीअं ॾिठो ऐं ज़मीर जी कयल ख़िदमतनि बाबति उन्हनि जो छा चवणु आहे। ज़मीर पंहिंजे ज़मीर जीअं हमेशह सचाई जो अलमबरदार रहियो ऐं उन जे हवाले सां मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त उन जहिड़ो माण्हू मिलणु तमामु मुश्किल आहे। हू जंहिंसां ई मिलंदो हुयो हू पंहिंजे हिक ई पल में उनखे पंहिंजो करे छॾींदो हुयो। मुंहिंजी उन सां काफ़ी पुराणी वाक़फ़ियत रही आहे ऐं जंहिं हवाले सां हू पंहिंजे कम सां सचाई सां लगन सां कमु कंदो हुयो उन में को शक न आहे त हू कंहिं बि मसनूई ख़्याल या मसनूई ॻाल्हियुनि ते कंप्रोमाइज़ बिल्कुलु कोन कंदो हुयो। ज़मीर ख़ान हिकिड़ो बहितरीनु इंसानु, इल्मु दोस्त, अदब दोस्त ऐं इंतिहाई सचो, बावकार ऐं बेलौस इंसानु। हिन सहाफ़त में त कमु कयो, अदब में त कमु कयो, पर इल्मु दोस्ती जो हिन में एतिरो त अंसर हुनजे मथां हावी हुयो जो असां तालीम सां लाॻापियल हुजण जे करे, तालीमी इदारनि सां लाॻापियल हुजण जे करे जॾहिं बि असां हिनखे कंहिं बि नंढे वॾे प्रोग्राम में तालीमी इदारे जे हवाले सां असां सॾु कयोसीं त बग़ैर कंहिं गर्ज़ जे, बग़ैर कंहिं हिचकिचाहट जे ॾाढी मुहबत प्यार ऐं पंहिंजे जज़्बे सां हुन में शरीक थियो। ज़मीर पंहिंजी ज़िंदगीअ में असांखे घण रुखी शख़्सियत मिलियो। हू सहाफ़ी त यकीनन हो पर उन सां गॾोगॾु हिकु भलोड़ शाइर हुयो, हिकु सुठो दोस्त हो, हिकु सुठो इंसानु, हिकु सुठो शहरी हुयो। मूं जॾहिं बि ज़मीर खे कंहिं बि जॻह ते ॾिठो त मूंखे ईअं महसूसु थियो त ज़मीर ज़मीर न पर शहदादकोट जो बाज़मीर आवाज़ हो। असां कॾहिं बि ज़मीर खे विसारे नथा सघूं। हुन जूं जेके ख़िदमतूं आहिनि, इल्मी अदबी ख़िदमतूं हुजनि, सहाफ़ी दुनिया में ख़िदमतूं हुजनि या पंहिंजे फ़न फ़िक्र जे या ज़ाती ज़िंदगी जी जेके हुन जूं जेके आहिनि यादाश्तूं आहिनि, यकीनन उहे असांखे हरदम यादि रहंदियूं। ज़मीर खरल साहब जन जहिड़ो सचो, सादो, वफ़ादार ऐं इंसानियत सां हमदर्दी रखंदड़ माण्हू ऐं सहाफ़ी मां कॾहिं पंहिंजी ज़िंदगी में कोन ॾिठो। अॼुकल्ह जे हिन दौर में जिते नफ़्सा नफ़्सी जो दौर आहे, जिते हर कोई पंहिंजी कैमरा खोलण वक़्तु बि इहो थो ॾिसे त मूंखे हितां फ़ाइदो मिलंदो या न मिलंदो। ज़मीर खरल साहब उन दौर में हर मज़लूम जो, हर मिसकीन जो, हर मज़दूर जो ईअं आवाज़ु बणियो जीअं ॼण हुन जो पंहिंजे घर जो भाती हुजे। ज़मीर खरल ज़मीर हज़ारे ख़ूबियुनि वारो ज़मीर खरल हुयो ऐं ज़मीर सहाफ़ी सां गॾोगॾु हिकिड़ो वॾो सिंध जो शाइर ऐं शहर जो ज़िम्मेवार शहरी जंहिं पंहिंजी लिखणियुनि जे ज़रिए पंहिंजे समाज सुधारक जो किरदारु अदा कयो। सिर्फ़ु हिकु बहितरीनु सहाफ़ी हुयो, बहितरीनु जेको आहे शाइर हुयो, पर इन सभ खां वधीक हू हिकु बहितरीनु इंसानु हुयो जो में उहे सभु ख़ूबियूं जेके आहिनि हुयूं त दोस्तनि सां कीअं निभाइबो आहे, पाड़ेसरनि सां कीअं हलिबो आहे, हिन मुआशिरे में जेको आहे उहो कीअं हलिबो आहे। हिन शहर जे मथां हुनजो हिकिड़ो वॾो कर्ज़ु आहे। मां सम्झां थो पियो त अहिड़े क़िस्म जा ताज़ियती मेड़ाका कराए उनखे भेटा पेश करे असां सम्झूं था पिया त उनजी हिकिड़ी क़िस्त अदा कई आहे, न त हू पंहिंजी समूरी ज़िंदगी हिकु ख़ुददार इंसानु रहियो, हिकु ईमानदार इंसानु रहियो जंहिं कॾहिं बि जेको आहे लालच खां परते रही करे सहाफ़ती ज़िंदगी गुज़ारी, उन सां गॾोगॾु जेको आहे हिकिड़ी अदबी ज़िंदगी गुज़ारी। असांखे फ़ख़ुरु आहे त असां उनजी दोस्ती में रहियासीं, उनखां घणो कुझु सिखियासीं ऐं उन सां गॾु हिकु वक़्तु जेको आहे पंहिंजो ज़मीर जो ई अक्स लॻो। हुन सां जेतिरो बि अरसो असां रहियासीं
हू सादगी सां सचाई सां रहियो ऐं उन जी शाइरी जे हिसाब सां त असां एतिरो लॻाव शाइरी सां न आहे, पर साफ़त जी दुनिया में असां उनखे ॾिठोसीं, उहो साफ़त जी दुनिया में सचाई सां रहियो ऐं कंहिंजे कढ न लॻो ऐं पंहिंजो जेको हाल हुयुसि बहादुरी सां पंहिंजी साफ़त कई। अलाह खे जन्नत नसीब करे। जो जेको नालो हुयो ज़मीर, उन जी रूह जेको हुयो, उन जो ज़मीर वाकई बि ज़िंदा ज़मीर हुयो, नाले वांगुरु ई। ऐं ज़मीर जेको आहे उहो मुख़्तलिफ़ गुणनि जो हिकु मजमूओ हुयो। मुख़्तलिफ़ पहलुअनि खां जेकॾहिं असां ॾिसूं था, सहाफ़ती हवाले सां, अदबी हवाले सां या सोशल एक्टिविटीज़ जे हवाले सां, उन जी इख़्लाक़ियात जे हवाले सां, त असांखे हिकु मुकमल शख़्स ज़मीर जे रूप में मिले थो पियो। सहाफ़ती हवाले सां बि असां जेकॾहिं ज़मीर जो किरदारु ॾिसूं था त हुन बग़ैर कंहिं लोभ, लालच या In the name of Allah, who is the most merciful and very kind. मुंहिंजो पीउ ज़मीर हुसैन खरल, उन जे मूं वटि त उन जे लाइ लफ़्ज़ न आहिनि, पर उन जा ई ॿ टे लफ़्ज़नि मां उन जी यादि में चवंदुमि। रख न ज़मीर मौत सां यारी, रख न ज़मीर मौत सां यारी, इन खां भला केरु बचो आहे, इन खां भला केरु बचो आहे। महिरबानी। जिस्मानी तौर ते असांखो विछड़ी वियो आहे, पर रूहानी तौर ते असां सां गॾु आहे। उन्हनि जूं यादूं असां सां गॾु आहिनि। उस्ताद जहिड़ो माण्हू मां नथो सम्झां त शहदाद कोट जे अंदरि को साफ़ ई छॾाए सघे। जीअं ज़मीर नालो हुयुसि, ईअं ई ज़मीर हुयो। ज़मीर सां मुंहिंजी त माना ईअं सम्झो बचनि वारी मोहबत हुई। उस्ताद मूंखे ॾाढो पिटाईंदो कंदो हुयो, मूंखे ॾाढो ॾुख थियो उस्ताद जे वञण। शहदाद कोट जेको ही ज़मीर खरल जी यादि में ताज़ियती मेड़ाको आहे, उन में शरीक जेके माण्हू आहिनि उन्हनि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त ज़मीर जो जेको अणमुदाइतो विछोड़ो आहे, उहो अदबी हल्के समेत सहाफ़त जेको हल्को आहे उन में हिकु वॾो ख़ाल आहे, जंहिंजो भराव नामुमकिन न बल्कि मुश्किल ज़रूरु आहे। साथी रिपोर्टर गुलाम अली बिरोही सां गॾु शाहिद अवान, वॉइस ऑफ शहदाद कोट।